वेलकम बैक। अहम खबर आहे अवास शेख अनासी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां महांगाई जी शरह में घटिताई ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां महांगाई जी शरह में घटिताई ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो। जुलाई में कंज्यूमर प्राइस इंडेक्स में रिकॉर्ड घटिताई थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे महांगाई जी शरह 11% ते अची वई आहे। मोदीज़ तरफ़ां पाकिस्तान जी क्रेडिट रेटिंग खे अपग्रेड कयो वियो आहे। आलमी मालियाती इदारे पाकिस्तान जी हाकारी मुआशी अंग अखरनि जो एतराफ़ कयो। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत मुआशी सुधारनि जी पॉलिसी ते हली रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां महांगाई जी शरह में घटिताई ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे। जुलाई में कंज्यूमर प्राइस इंडेक्स में रिकॉर्ड घटिताई थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। महांगाई जी शरह 11% ते अची वई आहे। मूडीज़ तरफ़ां पाकिस्तान जी क्रेडिट रेटिंग खे अपग्रेड कयो वियो आहे। आलमी मालियाती इदारे पाकिस्तान जी हाकारी मुआशी अंग अखरनि जो एतराफ़ कयो। वफ़ाक़ी हुकूमत मुआशी सुधारनि जी पॉलिसी ते हली रही आहे। अहम ख़बर आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां महांगाई जी शरह में घटिताई ते इत्मीनान जो इज़हार। जुलाई में कंज्यूमर प्राइस इंडेक्स में रिकॉर्ड घटिताई थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अहिड़ो चवणु आहे।